सुखी थी मसनरी पसी दुख मंडर पटे कर्म पंहिंजो घोरियो अतम घर मारी हड ममर मच्छर जीव जियारी सुखी थी नसनरी दुखी कीन डरे गोरी हड न उभे पूरी तो न परे सरतियूं थी सरे ॿिन्ही ॾींहं बांभण खे पहिरियों शइ सुख ॾिसी सनरी न थी ऐं ॾुख ॾिसी डरी बि न पव यानी हाँ हारे न वियो घर पटे ठाही पटु करे नास बि न कर ऐं वरी उनखे घणो अॾु बि न ए फिदा थियल ससुई मरी बि न वञ ऐं एतिरो घणो यानी पंहिंजो पाण खे जीअ बि न जियार ॿियो शइ सुख ॾिसी सनरी न थिए ॾुख ॾिसी डरे बि की न थी मोल जी यानी फिदा थियल जी ओरे ऐं परे ॿिन्ही ॻाल्हियुनि में यानी हिकु जहिड़ी ज़िंदगी गुज़रे थी अमेरिकी शाइर वाल्ट विटमैन जो हिकु तमामु ॾिघो शाइर आहे जेको मोहतरम रसूल बख्श फली जे साहब तर्जुमो कयो हो जेकॾहिं तूं यानी इन उनवान हेठि हिन शहर जी हिकु सिट इहा हुई त जेकॾहिं तूं फतह ऐं शिकस्त सां हिकु जहिड़ो वर्ताव करीं थो त यादि रख हीअ दुनिया तुंहिंजी आहे यानी तूं फतह हासिल करे फूंड में भरिजी बि नथो वञी ऐं शिकस्त खाई हवा निकितल फूकणी वांगुरु थी नथो वञी त पोइ यकीन ॼाण हीअ दुनिया तुंहिंजी आहे तूं ई फातिह आज़म आहे दुनिया जे सभिनी कामयाब इंसाननि जी कामयाबी जो राज़ इहो हिकु ई रहियो आहे शख़्सियतुनि जो सवाल हयात पढ़ंदड़नि उहे ॻाल्हियूं सुठे नमूने नोट ज़रूरु कयूं हूंदियूं मुतवाज़िन शख़्सियत जी वॾे में वॾी ख़ूबी इहा ई त रहती आई आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़िंदगी उनजो वॾो मिसाल आहे मुतालो करे वॾा सबक़ पिराए सघजनि था ख़ुदि क़ुर मजीद में फरमायल आहे त हथ फाड़ बि न थियो कंजूस बि न थियो मियान रवी यानी विच थराए अख़्तियार करियो शाइर रुगो पिरीअ जे लाल लबड़नि जा ज़िक्र कोन कंदा आहिनि हू हिकु ई वक़्तु दुनिया जा उस्ताद फिलासफ़र डॉक्टर इंजीनियर लीडर जंगी फन जा माहिर हूंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजी क़ौम जे कमज़ोरियुनि जी भले भित ॼाण हूंदी आहे हिननि जो हथु सदाईं क़ौम जी नफ़्स ते रहंदो आयो आहे लतीफ़ साईं हिते वॾो नफ़्सियातदान डॉक्टर थी करे शख़्सियत खे मुतवाज़िन बणाइण जो नुस्ख़ो ॿुधाए थो ऐं यकीन ॼाणो ही दुनिया जो पहिरियों माण्हू आहे जंहिं एॾी वॾी ॻाल्हि कई आहे हीउ नुस्ख़ो असां सिंधियुनि खे चङीअ रीति पढ़ी ऐं पोइ अमल हेठि आणणु घुरिजे असांजी हिकु क़ौमी बीमारी इहा बि आहे त असीं जल्दी फूंड में भरिजी वेंदा आहियूं 10 रुपयनि जो हासिलु कयल फ़ाइदो फूंड में भरिजी सुस्त थी 100 रुपयनि जो नुक़सानु करे वेहंदा आहियूं या वरी खंडर अंदर में यानी अंदर में खंडर बणिजी वेंदा आहियूं